कोटडेजी में वाक़िया कंदासीं। कोटडेजी वेझो बासर पारां नौजवान ते वहशाणो तशद्दुद कयो वियो आहे। ॻोठ टंडू शाह में बासर पारां नौजवान ते तशद्दुद कयो वियो। नौजवान भागचंद मेघवार जे वासन जो थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त तशद्दुद कंदड़ बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कोटडेजी मां ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। कोटडेजी वेझो बासर पारां नौजवान ते वहशाणो तशद्दुद कयो वियो आहे। ॻोठ टंडू शाह में बासर पारां नौजवान ते तशद्दुद कयो वियो। नौजवान भागचंद मेघवार जे वासन थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त तशद्दुद कंदड़ बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ कोटडेजी मां शेयर कई पिया। कोटडेजी वेझो बासर पारां नौजवान ते तशद्दुद कयो वियो आहे। ॻोठ टंडू शाह में बासर पारां नौजवान ते तशद्दुद कयो वियो। नौजवान भागचंद मेघवार जे वासन जो थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे।